बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अगेन हिन ते मां वरी स्ट्रेस ॾींदुसि जिन दोस्तनि खे ख़बर नाहे। अऊज़ अऊज़ अलिफ जो उचार अलॻि आहे, ऐन जो उचार निड़ी जो उचार आहे, निड़ी जे विच तां ईंदो आहे। अऊज़ माना असां चवंदा आऊज़ 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 न, अऊज़ इनखे चङी तरह पढ़णु खपे, इहो बि ज़रूरी आहे। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी अहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। सिपारो पहिरियों आहे जुज़ 30 अम सिपारो अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। दुआ था घुरऊं, रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। कैनेडा वारे क्लास में सही मां नॉर्थ अमेरिका वारे में हिकिड़ी ॻाल्हि कई, मां हिते ज़रूरी सम्झां थो त उहा हिते बि कयां। उहा इहा आहे त सभ खां पहिरीं मां त सम्झां थो जेकॾहिं असां क़ुरान पाक जी इहा दुआ असां सिखी त उहा स्कूल में, मूंखे यादि आहे असांजो हाई स्कूल में माना हूंदासीं 6-7 दर्जे में आयासीं त मथे लिखी पई हूंदी भित ते रब्बि ज़िदनी इल्मा। पोइ मुंहिंजे ख़्याल में माना बि हूंदी मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। उतां खां असांखे ख़बर आहे त हिन जी माना इहा आहे, पर असांखे कॾहिं इहा ख़बर कोन पई त इहा कहिड़ी सूरत में। सूरत कहिड़ी आहे? सूरत ताहा आहे। हुनजी आयत, हुनजो नंबर कहिड़ो आहे? 20। आयत आहे 114। मतिलबु आयत नंबर यादि न हुजे, कम से कम इहा त ख़बर हुजे त इहा सूरत ताहा में आहे। एॾी प्यारी दुआ जेको आहे असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घुरियल आहे। ऐं आयत जो क़ुरान पाक जो पढ़ण जो फ़ाइदो हुन में अलॻि आहे, हुनजो सवाबु अलॻि आहे। दुआ त आहे ई आहे। ऐं इहा के कॾहिं ख़बर न हुई त ज़िदनी माना मुंहिंजा रब किथां थो अचे, उहो कीअं आयो? मूंखे वधाए इल्म में। ज़िद नी, नी माना मूंखे, नी ज़िद माना वधाए, रब्बि ज़िदनी इल्मा। ठीक थियो। ॿी अॼु दुआ आहे हीअ सभिनी जे लाइ इंशाअल्लाह त ॾाढी सुठी दुआ आहे। हीअ बि हदीस मुबारक में बि हिन जो ज़िक्र थियल आहे। अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादतिक। ए अल्लाह पाक माना अल्लाह पाक मदद फरमाए मुंहिंजी तुंहिंजे ज़िक्र करण ते ऐं तुंहिंजे शुक्र करण ते ऐं तुंहिंजी बहितरीन तरीक़े सां इबादत करण ते, या ईअं चइजे त बहितरीन तरीक़े सां तुंहिंजी इबादत करण ते। हिनखे मां इहो करेक्ट कंदुसि। इहा दुआ बि ॾाढी सुठी आहे इंशाअल्लाह ताला। हाणे असां सिखिया आहियूं अलहमदुलिल्लाह केतिरियूं। हीअ 30 सिपारे जूं 95 नंबर सूरत ताईं असां सिखी आया आहियूं। माना हीअ सूरत नंबर 95 जेको क़ुरान पाक में आहे, पर सिपारो 30 शुरू थियो आहे हिन खां 90 खां 78 खां पोइ ही 95 पढ़ी आया आहियूं। हाणे 96 सिखूं था पिया अल-अलaq। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेकॾहिं मां स्लाइड ॿी एड कई आहे, उहो इन जे करे त सभु नंबर पहिरियों कारे रंग में हुया न, 78 79 80 81। पोइ मूं चयो जेकॾहिं असां सभिनी खे इहे नंबर सूरतुनि जा यादि न आहिनि त भला छो न हिकिड़ी कोशिशि कजे त कम अज़ कम इहो नंबर यादि कजे त भई 30 सिपारो किथां शुरू थियो? 90 78 थी वई। उन खां पोइ 5 ते हलूं। अबस 80, अल बुरूज 85, अल बलद 90, अतीन 95। ठीकु। पोइ इन करे हीअ स्लाइड आहे जेका तव्हांखे इहे सूरतुनि जा नंबर ॾेखारे थी पई। मुंहिंजो छंछरु ॾींहुं क्लास हूंदो आहे, हुन में मां हिकिड़ो लफ़्ज़ सिखियो त मुब्तदा जेको हिकिड़ो थींदो आहे हिकिड़े माना अरबी जी लैंग्वेज जे टर्म में, उहो हूंदो आहे सदाईं मरफू, माना हुन ते सदाईं पेश हुजणु खपे। मां इहो 2-3 दफ़ा सिखियो आहे, हुनजो टेस्ट बि ॾिनियूं आहिनि, पर पोइ उन ॾींहुं वरी हिकिड़ी रिपीट थियो। पोइ मां चयो भला मां इनखे छो न यादि कयां। पोइ पंहिंजे लिखी वेठे मां पढ़ियुमि 10-20 भेरा। मां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हीअ यादि करिणो आहे न त कंहिंखे ॿुधायो या पाण वेठे पढ़ो। अबस 80, अल बुरूज 85, अल बलद 90, अतीन 95। पंहिंजी टेस्ट पाण कयूं। पोइ हीअ 100 जी आहे। आदियात फील 105, अनसर 110, आख़िरी 114। हीअ आख़िरी अन्नास शुरू 30 सिपारो हितां थियो। हीअ फ़क़ति 30 सिपारे जी मालूमात आहे। ॾिसो हीअ लिखियो आहे जुज़ 30, उन में हीअ सॼो मालूमात। कुल सूरतूं हुन में आहिनि 37। हाणे कुल सूरतूं यादि रखणु खपनि त 30 सिपारे में आहिनि 37। अच्छा, असां आयतूं सिखी आया हुआसीं हिन अलॻ माना सूरह अल-अलaq जो 1 खां 5 ताईं। उन में
सूरत जो जेको नालो आहे न अल-अलaq अलक छा आहे इहो असां गुज़िरियल क्लास में सिखियोसीं जेको अलक़तुन चइबो माना चिंबड़ंदड़ मादो जॾहिं औरत ऐं मर्द जे माना में औरत जो एग थींदो आहे मर्द जो स्पर्म थींदो आहे अरब में अंग्रेज़ी में जेकॾहिं चइजे त उहे जॾहिं पाण में मिली फर्टिलाइज़ेशन था कनि त 4 ॾींहंनि खां पोइ जीअं सेल ठहणु शुरू था थियनि न त पोइ उन खां पोइ ग्रोथ थींदी हलंदी हिक खां सेल खां 2 डिवीजन थींदी 2 थींदा माना हिक खे अधु थींदो त 2 थी वेंदा उहो हिकिड़ो ई सेल हूंदो उन में अंदरि रिप्रोडक्शन थींदी वेंदी जर्मिनेशन हिक खां 2 2 खां 4 6 4 4 खां 8 8 खां 16 खां पोइ हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो हिकदमि 100 ते हलिया वेंदा 100 ते हलिया वेंदा त जॾहिं उहो ईंदो फेलोपियन ट्यूब मां त माउ जो वूम्ब जेको थींदो न माउ जो वूम्ब जेके चइजे माना हुनखे छा चइबो आहे इहो माउ जे पेट में जेको थींदो आहे राम दसे राम हा न ओवरी मां त से हुन मां निकितो एग निकितो न ओवरी मां हाणे माउ जे राम में ईंदो जेको माउ जे उन में जॾहिं आयो उते अची चिंबड़ी बीह रहंदो कीअं हे ॾिसो ही आयो हिते ही 100 सेल थी आहे जेका हिते अची चिंबड़ी बीह रहियो आहे हिन जो रक़ो हिते निकिरी ईंदियूं हिते हिनखे क़ाबू करे हिते बीह रहंदी इम्प्लांट थी वई न हिन में इहा शइ क़ाबू थी वेंदी हाणे इहो काॾे न वेंदो हिते ॿारु डेवलप थींदो 2 हफ़्ता एम्ब्रियो में हूंदो आहे 2 हफ़्ता छा हूंदो आहे एम्ब्रियो 2 हफ़्तनि खां पोइ हिन जी शेप चेंज थियणु थींदो आहे जंहिंखे माना मेडिकल टर्मिनोलॉजी में चवंदा आहिनि फुटस पोइ त ॿार जी डेवलपमेंट थींदी हलंदी बहरहाल इहो थियो त इहो आहे अलक चिंबड़ण ॾिसो न उन ज़माने में त कंहिंखे ख़बर कोन हुई न पर छो जो अलाह पाक ख़ल्क़ आहे न त अलाह पाक खे ख़बर आहे त छा आहे इहा ॻाल्हि आहे इहो को सम्झी सघे थो इहो बि त क़ुर जो एजाज़ आहे न अचे को डॉक्टर कढे ग़लती हिन मां केॾी साइंटिफिक अलाए केतिरी रिसर्च थी चुकी आहे न इहा ग़लती कढनि जे न थिया ग़लती कढनि त 1400 साल पहिरीं जेको नबी सॻोरो न लिखियलु न पढ़ियल उते त क्लास कोन हूंदा न उन इहा शइ किथां ॿुधाई अलाह जो कलाम उहो ॿुधाई ऐं अलाह खे ख़बर आहे इहा आहे ॻाल्हि उन हाणे हलूं था पिया अॼु इंशाअल्लाह ताला सिखंदासीं आयतूं 9 खां 19 हिन सूरत खे इंशाअल्लाह ताला मुकमिल कबो असांजे 10 मिंट अॻु में ई थी विया आहिनि इन में हिकिड़े माण्हू जो नाले वठण बग़ैर ज़िक्र आहे उहो नाले वठण जे माना फिरौन जो बि नालो आहे हुन में हक़ीक़त में ईअं कोन्हे क़ुर में अची नथो सघे उहो नालो उहा ॻाल्हि न आहे पर ॻाल्हि आहे त उनजो नालो कोन आयो आहे उहो केरु आहे उहो अमर बिन हशाम आहे उहो केरु आहे उहो अबू हकम आहे उहो केरु आहे उहो अबू जहल आहे ॾिसूं था कीअं आहे हलो आयतूं हे आहिनि 9 खां 19 ताईं ही जॾहिं असां ही आख़िरी त पढ़ंदासीं वक़्तरिब हिते वसजुद जॾहिं ईंदो न जेकॾहिं माण्हू इहा सूरत पढ़ंदो निमाज़ में हुजे चाहे इमाम पढ़े या माण्हू पाण थो पढ़े त हीअ लफ़्ज़ पढ़ण सां गॾु हिकदमि सिधो ॾियणो आहे 2 सिधा न हिकिड़ो सिधो हूंदो आहे ऐं जॾहिं असां आयत पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला त असां ते बि लाज़िम थींदो सिधो ॾियणु ॿी ॻाल्हि ॾिसण जी आहे ॾिसूं न मां सदाईं ज़ुल्फ़कार साहिब वारी ॻाल्हि कोट कंदो आहियां त भई असांजो 60% त क़ुर पाक सिंधी में आहे पोइ असांखे सम्झणु छा में ॾुखियो आहे ॻाल्हि इहा आहे हाणे तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसिजे मां हिकिड़ो ॿियो टर्मिनोलॉजी अॼु मां सोची पए हिकिड़ी ॻाल्हि मां उस्ताद असांखे ॿुधाई पए त उन मां पंहिंजे लेक्चर जे हिसाब सां सोचां पियो असां माण्हू मां ॾिठो आहे काफ़ी माण्हू असांजा अरबी सिखण जी कोशिशि कंदा आहिनि त जीअं मां पहिरीं बि ईअं सिखणु शुरू कयो त मां अरबी सिखां त क़ुर मूंखे अचे मूंखे इहा ख़बर कोन हुई जॾहिं मां उन उस्तादनि खां सिखियो त पोइ ख़बर पई त अरबी सिखण जी ज़रूरत न आहे क़ुर जा लफ़्ज़ सिखण जी ज़रूरत आहे क़ुर जा लफ़्ज़ बार बार रिपीट था थियनि यानी 275 लफ़्ज़ आहिनि या माना 125 अलम शरीफ़ जा आहिनि उहे तव्हांजा तक़रीबन 40% क़ुर में अची वेंदा माना अहिड़ो तरीक़ो आहे मूंखे लफ़्ज़ विचरिया था वञनि माफ़ु कजो परसेंटेज ते न वञिजो ठीकु आहे न 78,000 कुल लफ़्ज़ आहिनि उन मोस्टली रिपीटेड आहिनि हाणे कीअं ॾिसो हाणे हे अर आयत वरी अर आयत हे अर आयत भई अर आयत जी माना छा असांखे 3 दफ़ा सिखणी पवंदी छा अर आयत हिकिड़ो ई आहे न अर आयत जी माना अॼु सिखीसीं असां हिते 3 लफ़्ज़ त इहे सिखी वियासीं जेकॾहिं इहो 40 दफ़ा ॿिए हंधि आयो हूंदो असां घणा लफ़्ज़ सिखियासीं अॼु 43 लफ़्ज़ सिखियासीं
ईअं क़ुर पाक खे सम्झण जी ज़रूरत आहे क़ुर पाक में 78 लफ़्ज़नि में अलाह घणा भेरा लिखियल आहे 3000 भेरा कम से कम अलाह लिखियल आहे माना उहे लफ़्ज़ कढी छॾियो न कंहिंखे ख़बर न आहे त अलाह जी माना छा आहे कल्ला लफ़्ज़ असां सिखी आहियूं कल्ला माना छा ॿ माना आहिनि कल्ला जी हरगिज़ न या कॾहिं कॾहिं इस्तेमालु थींदो आहे ख़बरदार ख़बरदार माना इन सेंस में इस्तेमालु थींदो आहे या थींदो हरगिज़ न हाणे कल्ला असां सम्झी आया आहियूं हिते बि कल्ला आहे ऐं हिते बि कल्ला आहे कल्ला लो तालुमुन इल्मुल यकीन वरी अलाह माना वरी सूरह हुन में बि ईंदो फजर में बि ईंदो ॿिन अलाह तकासुर में बि आहे अलाए घणा दफ़ा कल्ला इस्तेमालु थियल आहे कल्ला कम से कम 80 भेरा घुम थिया घणा दफ़ा सिखंदासीं कल्ला हिकिड़ो दफ़ो माना थी वई इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर इन माना बेशक इन तां क़ुर पाक में खणी अचो घणा भेरा आहे कम से कम 1000 भेरा घुम थिए वो माना 1000 इहे लफ़्ज़ कढी छॾियो असांखे अचनि था पिया पहिरियों ईअं न सोचियो त असांखे छा नथो अचे पहिरीं इहो ॾिसो त असांखे क़ुर शरीफ़ केतिरो ऑलरेडी अचे थो अब्द जी माना कंहिंखे ख़बर न आहे असां मूं को अहिड़ो अणपढ़ियल जंहिंखे अब्द माना ख़बर न हूंदी त बानू अब्दुल्ला अब्दुल समी अब्दुल रब अब्दुल रशीद असांजा अलाए घणा नाला अब्दुल थिया सभिनी खे ख़बर अलाह जो बानू अब्दुल्ला अब्दुल रशीद बानू यानी अब्द घणा भेरा हूंदो क़ुर पाक में 1000 भेरा हूंदो इहे लफ़्ज़ कढी छॾियो असांखे अचनि था पिया इन करे पहिरीं कोशिशि इहा कजे त जेके लफ़्ज़ असांखे अचनि था पिया उन्हनि खे पाण खे कॉन्फिडेंस ॾियूं असांखे क़ुर शरीफ़ सम्झ में अचे थो ठीकु आहे न बाक़ी पोइ के लफ़्ज़ ईअं आहिनि जीअं नफ़्स जी असांखे ख़बर आहे पर ल नफ़्सम नफ़्स अम ही कहिड़ो लफ़्ज़ आहे इहो ख़बर न आहे बाद में ठीकु आहे न सलात पढ़नि इहा ख़बर आहे इन बि असांखे ख़बर आहे इंशा अल्लाह चवंदा आहियूं न इन माना जेकॾहिं बसि इरण सां हाणे हलूं था पिया इहे लफ़्ज़ रिपीट थियल आहिनि इहा ॻाल्हि थी वई इंशा अल्लाह ताला अॻिते सिखूं था पिया पंहिंजो अचो त ॾिसूं 95 सूरत असां पढ़ीसीं सूरत 3 माना हिनखे चइजे अतीन ठीकु थियो 96 हींअर असां पाण पढ़ूं था वेठा इंशा अल्लाह अल अलक़ ऐं 97 नेक्स्ट कहिड़ी ईंदी सूरतुल क़द्र इन्ना अंज़लना फ़ी लैलतिल क़द्र रमज़ान शरीफ़ जी ख़ासि सूरत आहे माना था पढ़ूं हिन ते 9 नंबर खां हलूं था 19 ताईं पूरी छा ॾिठो अथई उहो जेको झलींदो आहे झलींदे जो सिंधी में 2 माना आहिनि पखो झलबो आहे ॿियो थींदो आहे मूंखे न झल मां इहो या पाण खे झल 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 पाण खे माना रोक उॿाराई न कर तकड़ न कर झल 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 चवंदा न असां छा ॾिठो अथई उहो जेको झलींदो आहे माना रोकींदो आहे बाने खे कंहिंजे बारे मुंहिंजे बाने खे जो अलाह जो मतिलबु सम्झो इहो आहे अबदन इज़ा सल्ला बाने खे जॾहिं उहो छा आहे इज़ा माना जॾहिं सल्ला निमाज़ पढ़ंदो आहे पोइ थो चवे छा ॾिठो अथई त जेकॾहिं उहो माण्हू जेको रोकींदो आहे सिधे रस्ते ते हुजे हा या परहेज़गारीअ जो हुकुम करे हा त उहो केॾो बहितर हुजे हा ठीकु मतिलबु इहो थियो पोइ थो चए ॾिठो अथई छा त जेकॾहिं कूड़ भाई ऐं पुठीरो थियो नई माण्हू जो ज़िक्र थो पियो हले त हीउ न ॼातई छा त अलाह ॾिसे थो जॾहिं इहो शइ करे पियो इहो नथो सम्झे त अलाह मूंखे ॾिसे थो ऐं असां बि जॾहिं कंहिं शइ जी बुराई कंदा आहियूं न असां ईअं सम्झंदो त अलाह नथो ॾिसे हालांकि असां सभिनी खे ख़बर आहे त अलाह ॾिसे थो हुनजे बावजूदि असांजूं दिलियूं वॾियूं सख़्तु आहिनि असां सम्झंदा आहियूं इहो असां एॾियूं नेकियूं कयूं आहिनि जो इहा बुराई हुन में लिकी वेंदी असां एॾा नेक आहियूं हीउ न ॼातई छा त अलाह ॾिसे थो अॻिते थी हले ॻाल्हि ख़बरदार आहे न ईअं बि थी सघे थो त हरगिज़ न या ख़बरदार कसम आहे हीअ कसम ग़लति आहे साईं हिते कसम माना में न ईंदो इहो हिननि वधाए करे ॻाल्हि लिखी आहे हक़ीक़त इहा आहे त कसम जी हिन में को ज़िक्र कोन्हे इहो मां पंहिंजे उस्ताद खां पुछियो चई कसम जी त ॻाल्हि कोन्हे हिन में बहरहाल ईअं आहे त इहो आहे त जेकॾहिं पाण न पलींदो झलींदो पलींदो बि इन ई चकर में आहे माना पाण खे रोकींदो न पाण खे बदिलाईंदो न त ज़रूरु पेशानीअ खां वठी गीलींदासीं किन लिखियो आहे पेशानीअ जे वारनि खां पेशानी ते वार कोन हूंदा आहिनि हालांकि हिन जो लफ़्ज़ जो मतिलबु आहे पेशानी पेशानी जा वार कीअं आया आहिनि हिन जी वज़ाहत कयूं था थोरो अॻिते हली करे उहा पेशानी जा कूड़ी गुनाहगार आहे हाणे कूड़ी ऐं गुनाहगार न लिखियो अथई
क़ुरान पाक में हर शइ जो फ़र्क़ु आहे कूड़ी ऐं छो न आयो ऐं कूड़ी गुनहगार गॾु आयो आहे अल्लाह जी मथां को माना इंसानी को आर्टिकल कोन्हे त यार हे ॾिस ग्रामेटिकल मिस्टेक थी वियो ऐं धणी चयसि ओहो ॿी प्रिंट कराईंदासीं हिन में ऐं अची वेंदी क़ुरान पाक जी ॿी प्रिंट में बि ऐं कोन ईंदी इहा ईअं ई रहंदी जीअं आहे उहा पेशानी जा कूड़ी गुनहगार ॿई गॾु कई वक़्तु आहे पोइ भले त पंहिंजे कचहरी वारनि खे सॾे कचहरी कंहिंसां थींदी आहे दोस्तनि सां भले पंहिंजा मददगार सॾे असीं बि दोज़ख जे दारोगनि खे सॾींदासीं अल्लाह पाक जो केॾो कमाल आहे रिलेशनशिप त पंहिंजे दोस्तनि खे सॾे असां वरी दोज़ख जे दारोगनि खे सॾींदासीं ईअं नाहे तूं चयो न मञेसि ऐं सिजदो कर अल्लाह खे ऐं अल्लाह खे वेझो थी हाणे चऊं था त आयत नंबर सिखंदासीं इहो मुकमिल थियो इहो 9 खां 14 ताईं ॾिसूं था पिया पर इन में हिकिड़ो पैटर्न आहे सिखण जो असां माना त कढीसीं हाणे सिखण में बि इहो ईअं करिणो आहे तव्हां ॾिसंदव त 9 10 पाण में ॼण मिलियल आहिनि उन जी माना गॾु कढणी पवंदी 11 12 खे गॾु ॾिसणो पवंदो पोइ वरी 13 14 खे गॾु ॾिसणो पवंदो ईअं हाणे थियो अचे ही अरायत ही छा हुआ अरायत माना छा तो ॾिठो रोयत हलाल कमेटी थींदी आहे न रोयत माना ॾिसणु इहो ई असांखे ख़बर आहे न अॼु खां पोइ अरायत जी माना कंहिंखो न भुले छो रोयत हलाल कमेटी ॾिसंदी आहे न अरायत हाणे हिन में 2 लफ़्ज़ आहिनि अरायत बल्कि 3 लफ़्ज़ आहिनि ठीकु आहे हाणे हीउ जेको हमज़ा आहे न अलिफ हिन जो मतिलबु आहे छा हिन मतिलबु आहे छा क्वेश्चन लाइ थींदो आहे राया ॾिसण खे चइबो त माना तो ही शॉर्ट फॉर्म आहे अंत जो अंत माना तूं अरायत छा ॾिठो तो छा ॾिठो तो अलज़ी आहे लफ़्ज़ पर असां गॾाए पढ़ंदा छा थींदो अरायतल्लज़ी माना जेको यन्हा झलींदो आहे छा तो ॾिठो जेको झलींदो आहे अब्दन इज़ा सल्ला बाने अब्द माना बानू बाने खे इज़ा सल्ला जॾहिं वो नमाज़ पढ़ंदो हाणे शुरूआत जो आयतूं आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़माने में नमाज़ पढ़ंदा हुआ पोइ अलाए हिकु रकात हूंदी अलाए 2 इहो वाज़े थियल न आहे हिस्ट्री में मुंहिंजे उस्ताद इहो ॿुधायो इहा ख़बर कोन्हे 1 रकात हूंदी 2 रकात हूंदियूं या कहिड़े नमूने सां हूंदी पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूअत खां नबूअत खां पोइ जी ॻाल्हि आहे निमाज़ बहरहाल पढ़ंदा हुआ शुरू वारा हूंदो छो जो निमाज़ फर्ज़ थी आहे महराज में न पर महराज खां पहिरीं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदा ठीकु थियो हाणे ॿी ॻाल्हि इज़ा तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हिकिड़ो आहे इज़ ॿियो इज़ा हाणे इज़ माना थींदो आहे जॾहिं माज़ी लाइ इज़ा थींदो आहे जॾहिं मुस्तक़बिल लाइ इज़ा वक़्तिल वाक़िअ त माना या प्रेज़ेंट जे लाइ इज़ा सल्ला माने खे जॾहिं हू निमाज़ पढ़ंदो आहे मां प्रेज़ेंट जी ॻाल्हि आहे ठीकु हाणे हिनखे वाइंड अप था कयूं छा तो ॾिठो जेको झलींदो आहे बाने खे कंहिंखे मुंहिंजे बाने खे माना जॾहिं हू निमाज़ पढ़ंदो आहे इहो केरु इहो अबू जहल इन जो नालो हो अम्र बिन हशाम अम्र उमर न चओ अम्र आइन खे ज़बर आहे अम्र बिन हशाम हुयो हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जे नाले में हिनखे मिक्स कयो वेंदो आहे इहो नालो 2 नालनि में मिक्स थींदो आहे कीअं हिकु त उमर चवंदा आहिनि हिनखे त 2 उमर हुया जंहिंजे करे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी अल्लाह पाक खां त कंहिंजे हिकिड़े जी इस्लाम खे सपोर्ट मिले त हिन जे हक़ में कोन थी दुआ क़बूल हुन जे हक़ में क़बूल थी हाणे इहो माण्हू ईअं न चए त हुन जे हक़ में क़बूल थी वञे पोइ त उहो बि थी वञे हा इहा ॻाल्हि जेका आहे न इहा हिकिड़ी अल्लाह पाक जे इरादनि खे अल्लाह पाक जे हिकमत खे एक्सेस करण जी कोशिशि आहे असां पंहिंजे अकुल सां अल्लाह पाक जे हिकमत में ॻाल्हाईंदा आहियूं नो छो जो अल्लाह पाक क़ुर पाक में चयो आहे इन काफ़ी त अल्लाह पाक पाण ते असांजे शयूं हराम कयूं अथई न अल्लाह पाक असां ते शयूं हराम कयूं अथई न पाण ते बि हराम कयूं अथसि कुझु हा भले क़ुर में ॾिसो इहो कि चाला कॾहिं ईंदो ॿुधा पंहिंजे उस्ताद खां मैंने त मूंखे रेफरेंस बि ईंदो
अल्लाह पाक पाण ते ज़ुल्म खे हराम करे छॾियो, इंसाफ़ कंदो, ज़ुल्म न कंदो। वही तो ज़ुल्म आहे, न ज़ुल्म न आहे इहो। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि, मतलब जेकॾहिं को ईअं चवे उहो गुनाह आहे। या जेको असां माण्हू ॾिसंदा हुआसीं, हे मजबूर आहे, हे कमज़ोर आहे, हो हीअं हो, हिनखे सही ख़ल्क़ खे मारे छॾियूं, टार्चर सेल क़ाइमु करे माण्हू कंहिंखे ज़ुल्म कंदा आहिनि, अलाह पाक न पियो ॾिसे छा? इहे चवणु ग़लति आहे, छो जो हीअ दुनिया अमल जी आहे। हिन में अलाह पाक फ़अल्हमहा फुजूरहा वहदैनाहु नजदैन, अलाह पाक हिकिड़ो काइनात ख़ल्क़ी, उन में हिकिड़ो हिसाब सां पंहिंजे इल्म हिकमत सां इंसान खे ख़ल्क़ियो, उनखे ख़राबी ऐं सुठाई जा हिकिड़ा सॉफ्टवेयर ॾेई छॾियईं। हाणे इंसान ते पाण जा त सॉफ्टवेयर कहिड़ो यूज़ थो करे। ठीकु आहे, जेकॾहिं हुनजो माहौल सही, पोइ साईं माण्हू हिकिड़ो पैदा ई हिंदू जे घर में थियो, ऐं मां त मुस्लमान जे घर में पैदा थियो, त मूंखे त इस्लाम मिली वियो। यस, इहा हक़ीक़त आहे। इन जी कहिड़ियूं अॻिते हली कहिड़ी इम्प्लीकेशन्स आहिनि, अलाह पाक इन जो इंसाफ़ कीअं कंदो? बिल्कुलु कंदो। ऐं हिकिड़ी हदीस मुबारक आहे, जिते मां हींअर कमु कयां पियो, मूंखे उस्ताद ॿिए उस्ताद मूंखे कमु ॾिनो आहे, हुन ते उन में हिकिड़ी आयत मूंखे हुन जेको हदीस मुबारक ॾिसी आहे, हुन ते मां काफ़ी जान ते ॾिठो। उन में त हिकिड़ो ईअं चयल आहे त अलाह पाक पंहिंजो उनजो मफ़हूम आहे हदीस मुबारक जे लफ़्ज़नि जो, अलाह पाक कलम खणी छॾियो आहे, रुफ़ियल कलम, उन खां पोइ अॻिते हदीस मुबारक आहे, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माना टिनि माण्हुनि तो कलम खॼियल आहे, जिन खे इस्लाम जी दावत न पुगी, जेके माण्हू आहिनि उहे जेके माना बलूगत ताईं न पुगा, ऐं टियों जेके अकुल कोन्हे। अकुल इहो असां वारो न त मूंखे अकुल कोन्हे यार, मां कीअं हाणे, न न न, जेके का सम्झ कोन्हे, कंहिंखे का कपिड़ा ऐं पाणी सम्झ कोन्हे, खाइण पीअण जी सम्झ कोन्हे, कंहिंखे का ख़बर ई कोन थी पए छा आहे छा न आहे, उहो इंसान आहे, सैनिटी न आहे हुन में, इंसान वारो अकुल न आहे। इन्हनि टिनि तो अलाह पाक कलम खणी छॾियो, हिननि जो फ़ैसिलो ॿियो थींदो। इहे सभु मुस्लमान आहिनि हिकिड़े हिसाब सां। ठीकु थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन जो नालो इहो हो, इन जो लक़ब हुयो अबू हकम। हकम थींदो आहे क़ाबिलियत, माना हिकमत वारो चवंदा न असां, उहो ॾाढो सियाणो माण्हू हुयो, सियाणो हुयो, होशियारु हो, खाइण पीअण वारनि वारो माण्हू न हुयो, बहादुर बि हुयो। साॻियूं ख़सलतूं जेके हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु में हुयूं, हिन में बि हुयूं। पर हिकिड़ी शइ हज़रत उमर साईं जन में कोन्हे, हिकिड़ी शइ हिन में कोन्हे। इहा ॻाल्हि आहे, भला हिकिड़ो त अलाह पाक जी आहे, ऐं ॿियो हीउ हिन जो ख़ानदानो बनु मखसूम। ॿिनि ॻाल्हियुनि में हिनखे असां कीअं मिक्सअप कंदा आहियूं। हिकु त नाले में हज़रत उमर साईं जे में अची वेंदो आहे, उहो ग़लति आहे, हू उमर बिन ख़त्ताब आहे, हीअ अम्र बिन हशाम। उन खां ॿी ॻाल्हि त माण्हू सम्झंदा आहिनि त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हुयो, न, उहो हुयो अबू लहब या अबू जहल। हाणे ही माण्हू छा हुयो, ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु में हिकिड़े फ़हम हुयो, जंहिं हिकिड़ी टॉलरेंस थींदी आहे, ॿुधण जी ॻाल्हि बि हुजे, माना हिकिड़ी ॻाल्हि ते एनालाइज़ कजे, सोचजे। हिकिड़ो हुजे अंध में मग़रूर हुजे, ॿुधण जी ज़रूरत न आहे, मां ई सही आहियां, बसि ख़तम। उहो हिन में हुयो, मां मथां आहियां, शैतान वारी ॻाल्हि या घटि। इहो इंतिहाई बदबख़्त शख़्स, जंहिं तकबर ऐं ज़िदत जे करे अल्लाह ऐं उन जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सख़्त दुश्मनी रखी। अबू हकम मां अबू जहल थी, हिनखे ॿिनि ॿारनि जंग बदर में मारियो। जंग बदर में ही वियो, अबू लहब ॾिणो हुयो, उहो न वियो, ॿियनि खे पैसा ॾिनई बुए जे तरफ़ो, कंहिं ग़ुलाम खे उहो वियो। ही अबू जहल जे घर में हुते वेबसाइट नज़र आहे, मां नाले में लिखियो आहे, पर बहरहाल ही उन ज़माने में हिन जे पुठियां का जाइ हुनजी हुई, ही त हाणे चेंज थी वियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते आयो हो जेको लफ़्ज़ अल्लज़ी, जेको झले थो पियो, ठीकु, अल्लज़ी मुज़क्कर आहे, वाहिदा उहो जंहिं, अल्लती थींदो मुअनिस वाहिद उहा जंहिं, अल्लज़ी न थींदो जमो, माना उन्हनि जिन। ही लफ़्ज़ टे तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि बि ॾिसंदव त क़ुर पाक में कोई बि लफ़्ज़ हूंदो, कॾहिं ज़बर हूंदसि, कॾहिं ज़ेर हूंदी, कॾहिं पेश हूंदसि, ईअं आहे न। कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके पूरे क़ुर में ॾिसंदव 1000 मरतबा लिखियल हूंदा, अल्लज़ी अल्लज़ी ई लिखियल हूंदो,
अल्लती अल्लती ई हूंदो, अल्लज़ीन अल्लज़ीन ई हूंदो। ये बदिलबाई न, इनखे चइबो आहे मबनी। ही आहे इस्म जो पार्ट आहे, इनखे चइबो आहे मबनी, माना जेको बनावट जे नीचे न थिए, बस मबनी। हाणे इहो छा थींदा आहिनि कि हिन क़िस्म जे इस्म जेको आहे न, ही इन में एराब तब्दील न थींदो आहे। एराब हिकिड़ो अॼु मां तव्हांखे नई ॻाल्हि थी सघे थो हुजे, असांखे तमामु घणा मिक्सअप थियल आहिनि मामला। अॼु हिकिड़ी ॻाल्हि क्लियर था कयूं। पहिरियों सभु इहा ॻाल्हि त प्लीज़ ही टे लफ़्ज़ यादि रखिजनि, मुज़क्कर वाहिद, मुअनिस वाहिद, ही जमा, ही टे लफ़्ज़ इहो हिते। उन खां पोइ एराब छा आहे? एराब इस्म जी हालत ॿुधाईंदो आहे लफ़्ज़नि जी। हिकिड़ो असां नालो था खणूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो सलाह शरीफ़ पढ़ी छॾे महिरबानी करे। जॾहिं बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे त माण्हू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए। उन खां वधीक बख़ील को ॿियो न आहे जेको इन नाले ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़े। इहो बि हिते आयल आहे। बहरहाल हाणे तव्हां ॾिसंदो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं मोहम्मद लिखियल आहे, कॾहिं मोहम्मदन लिखियल आहे, कॾहिं मोहम्मदिन। इहा स्टेट आहे, इनखे चइबो आहे हिकिड़ो मरफू, ॿ पेश हुजनि, ॿ ज़बरूं हुजनि। टाइम थी वियो आहे असांजो तमामु घणो। ऐं ॿ ज़बरूं हुजनि त हिनखे मनसूब चइबो, ॿ ज़ेरूं हुजनि त हिनखे मजरूर चइबो। हाणे तव्हांखे जेकॾहिं ही नाला हीअं यादि न आहिनि रखणा त भले न रखो, पर ॻाल्हि छा आहे त हिन में एराब, असां चवंदा आहियूं त साईं हजाज एराब ॼाणाया। एराब में छा ईंदो आहे? ज़ेर ज़बर पेश हरकतूं जेके बि आहिनि न, एराब में इहे शयूं न ईंदियूं आहिनि। एराब में उहो हीअ शइ ईंदी आहे जेका आख़िरी अखर ते निशानी हुजे, उनखे चइबो आहे एराब। अॼु पाण सिखूं, ॿियनि खे ॿुधायूं। एराब जो मतिलबु आहे जेका इस्म जे आख़िरी अखर ते निशानी हुजे, इन्हनि खे एराब चइबो आहे। एराब इस्म जी हालत बदिलाईंदो आहे, इस्म जी हालत बदिलाईंदो आहे। डिटेल में कोन था वञूं। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मोहम्मदुन माना ॿ पेश जो मरफू में हूंदो, एराब हिन जो छा आहे? ॿ पेश। हिन जो एराब छा आहे? ॿ ज़बरूं, तनवीन माना फतहतैन, ॿ फतूं, ऐं ही कसरतैन, ॿ कसरूं। ज़ेर खे कसर चइबो आहे न, कसरतैन माना ॿ कसरतूं, या हिनखे तनवीन चइजे। ठीकु आहे, हीअ बि तनवीन आहे, हीअ बि तनवीन आहे, हीअ बि तनवीन आहे। ॿ पेश हूंदा त मरफू चइबो। ऐं ॻाल्हि छा आहे त माना ही जेको ही ॿ पेश आहिनि, ही ॿ ज़बरूं, ॿ ज़ेर, इहे आहिनि एराब, इहे आहिनि एराब। उन खां पोइ हाणे नाले ते था हलूं। 11 नंबर आयत ते असां जेको सिखियासीं 9 10 आरायत वरी आयो। छा ॾिठो तो? इन कान अलल हुदा, जेकॾहिं अलाह पाक जो ॾिसो अंदाज़ कहिड़ो आहे। जेकॾहिं हुजे आहे इहो माण्हू सिधे रस्ते ते, अलल हुदा चवंदा आहियूं न असां, अलल हुदा सिधे रस्ते। औ या अमर बिल तक़वा, परहेज़गारी जो हुकुम करिया। एॾो सियाणो माण्हू, समझदार माण्हू, जेको सभु हिन खां मशवरो वठंदा हुया। इहे जेके काफ़िर हुया सभु हिन खां मशवरो वठंदा हुया, ऐं हिन जो मशवरो ई हलंदो हुयो। जेको हिननि जी कॉन्फ्रेंस रूम हूंदो, जेके दारुल नदो चवंदा आहिनि, दारुल नदो आहे, उनमें 40 सालनि जी उमिरि हूंदी जंहिंखे माण्हू खे मेंबर थी सघंदा हो उन ख़ानदान। हिन जी 30 साल उमिरि त हिनखे चुप अची वञे, हिनजी एॾी साणप हूंदी। इहो माण्हू जेकॾहिं सिधे रस्ते ते हुजे हा ऐं जेकॾहिं परहेज़गारी जो हुकुम ॾिए हा त छा इन माण्हू जी लेवल थी वञे हा? अफ़सोस। हर आयत छा ॾिठो तो? इन जेकॾहिं कसब वतवल्ला, जेकॾहिं कूड़ भाई ऐं जॾहिं मुंहुं मोड़ियाई, ठीकु आहे न। अलम छा न ॾिठो तो? या अलम या छा, सॉरी, अलम माना छा न, या अलम या ताही हुन बि अन अल्लाह, त बेशक अल्लाह ॾिसे थो। अल्लाह यरा, यरा माना ॾिसण, ठीकु आहे न। उहो अराए त यरा, अल्लाह ॾिसे थो। छा न हिते थींदो? छा न बेशक ईंदो हिन में लफ़्ज़ अन, बि अन अल्लाह यरा। छा बेशक इहो न ॼाताईं त बेशक अल्लाह ॾिसे थो?
जने कुणु भाई मुंह मणी इस्लामी दावत खां मुंह मोड़ी अल्लाह न मोड़ायुसि इहा ही ॻाल्हि आहे क़ुर पाक में समुझण जी आहे इंसान जो पंहिंजो फेल हो हुनजो अपॉर्चुनिटी खे मिली मौक़ो मिलियो हिदायत जो न वरितई ज़िद कई इहा ॻाल्हि अल्लाह ज़ुल्म कोन कंदो कंहिंते हर आयत खे थोरो अॻिते ई सम्झूं था पिया इहो ईअं आयो त हीअ थींदो मादिन जो थींदो आहे या हिते असां छा पढ़ियोसीं यरा हीअ मादिन मुदारे थींदो आहे जंहिंमें प्रेज़ेंट ऐं फ्यूचर ॿई ईंदा आहिनि अमर छा थींदो र छड़ो हिकिड़ो अखर ऐं रुयत थींदी आहे माना ॾिसणु इहो थियो आहे हाणे हलूं था 15 खां 19 ताईं कल्ला हरगिज़ ईअं न आहे या ख़बरदार ईअं थी सघिजे थो ल इल्लम हिते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अचे थी पई नून ॾाढे अखर में लिखियल आहे ऐं ही नीरे में छो उन जे करे जो ही नून हिते साकिन जो क़ाइदो ईंदो आहे नून किरी पवंदो कहिड़नि हिते नून साकिन जो क़ाइदो छा आहे नून कीअं किरी पवंदो माना हिनखे पढ़णो कीअं आहे ल इल्लम शब्द में छा थींदो आहे नकम आवाज़ ईंदो ल इल्लम चवंदासीं त पर इहो ग़लति आहे नकम आवाज़ न अचणु खपे थींदो छा आहे जिते नून साकिन जो हिकिड़ो क़ाइदो थींदो आहे असां हिनखे चयो लम न हुजे जेकॾहिं असांजो ही न हुजे छड़ो ही लफ़्ज़ हुजे त छा थींदो ल इन माना नून ते सुकून आयो न उन खां पोइ जेको लफ़्ज़ आहे त हाणे सुकून जॾहिं नून ते ईंदो त कानून इहो आहे नून बद लाम या रा अचे हिते लाम अची वियो आहे इदगाम थींदो माना पाण में मिलंदा ॿ अखर पाण में मिलंदा ही हमज़ो वञी लाम सां मिलंदो पर कहिड़ो इदगाम थींदो नाक़िस मुकमिल न आहे नाक़िस ईअं थींदो असां नून खे न माना न ही इदगाम कामिल थींदो नाक़िस साईं थोरी मूंखे मिस्टेक थी वञे इदगाम नाक़िस आहे साईं नाक़िस आहे नून जो आवाज़ निकिरंदो न गुनो न थींदो अकेले वेंदो लाम छिके वेंदो एग्जैक्टली हा मां सच्चे पाण खे कंफ्यूज पियो थिया असल में छा आहे कामिल तॾहिं थींदो जॾहिं गुने जो आवाज़ ईंदो हा गुनो निकिरंदो थैंक यू साईं हा हा मां पाण खे कंफ्यूज मां ग़लति न लिखियो आहे तॾहिं मां अच्छा यानी आवाज़ गुनो न थींदो बिल्कुलु हीअ त लिखियो आहे न आवाज़ गुनो न थींदो त छा थींदो कल्ला ल इल्लम नून न पढ़बो यंतही ल नफ्स आ ल छा आहे ल इहो थींदो ज़रूर लाम ताक़ीद चइबो आहे हिनखे ल माना ज़रूर नस्फ अम माना गेलण कंहिंखे बिन नासिया पेशानीअ खां या पेशानीअ वारनि खां वठी छा थींदो हरगिज़ ईअं न आहे छो जो हुन मुंहुं मोड़ियो ईमान न आंदई हक़ खे हक़ न चई हरगिज़ ईअं न आहे जेकॾहिं हू न मुड़ियो अञा न सम्झियो अञा टाइम अथसि न मुड़ियो त पोइ छा थींदो ज़रूरु गेलींदासूंसि पेशानीअ जे वारनि खां वठी नासियतनि काज़िबतनि खातियनि उहा पेशानी जेका कूड़ी आहे गुनाहगार आहे थियो छा हुयो निमाज़ जो ज़िक्र में आयो कीअं त हिन पंहिंजे हिन में में पंहिंजे दोस्तनि सां कचहरी कंदो त इस्लामी दावत कोन वणी पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा न सिधो ॾींदा त कंहिं हिनखे ॿुधायो त असांजे हुननि खे त सिधो कोन थो ॾे जेको बुतनि खे काबतला शरीफ़ मूं करे पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ हूंदो त सिधो करे बि पढ़े थो अलाए बहरहाल कुझु आहे त अच्छा जी सिधो थो ॾे यार त पोइ जेकर मां इहो सिधो थियणु न ॾींदो हाणे मूंखे चए ॿुधाइजो त जॾहिं मूंखे थियो त मां अहिड़ो अस्तगफुरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि थो मिलाए माना साईं जे जेका चए पियो त मां माना कंध ते नौज़ बिल्लाह मिना न कुल कुफर न कुफर न बादशाह माना मलत नौज़ बिल्लाह मिना मां रखी माना जीअं थींदो आहे न सख़्ती करणु त हिकिड़े ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़नि पिया त हू हुनखे ख़बर पई तूं तकिड़ो डोड़ियो जीअं वञे पियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुॻो कोन हिकदमि वापसि पोइ हिते भॻो ख़ौफ़ में छा थियो मां ते ॾिठो वॾी का खाई आहे खाई में बाहि आहे उतां के पखी आहिनि न मूंखे ईअं खण झटि न पाच न ख़ौफ़ मां निकिरी वियुसि अलाह पाक जेको चयो न त हू पंहिंजे दोस्तनि खे सॾे असां दोज़ख जे दारोगनि खे सॾींदासीं इहो बाक़ाइदे ईअं थियो हुन इहा कोशिश कई ऐं पोइ इहो ई थियो दोज़ख जा दारोगा उते ऐं पोइ हिकिड़ी हदीस मुबारक में अचे पियो त नबी करीम फरमायो जेकॾहिं हू थोरो वधीक अॻिते अचे हा त हिनखे
बूटी बूटी करे छॾे एॾी दुश्मनी ओ कमा काला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेलूं था पिया फल यादो नादिया पोइ अञा छा पोइ भले त हू पंहिंजे कचहरी खे सॾे असीं बि दोज़ख जे दारोगनि खे सॾींदासीं ही दावत मनी तला न यद सॾणु दा करणु ठीकु आहे माना दावत करणु या मदो करणु कंहिंखे या कंहिंखे सॾणु चइबो आहे न सॾु ॾिबो आहे उहो इहा ई आहे दुआ बि सॾु आहे अलाह खे सॾु ॾियणु त इहो ॿियो थींदो आहे मदो कबो आहे माना इहो सभु लफ़्ज़ ई गॾियल आहे दावत या कंहिंखे मदो करणु फल यद पोइ भले हू सॾे कंहिंखे अलाह पाक चए थो वरी असां बि सॾींदासीं कंहिंखे दोज़ख जे दारोगनि खे आख़िरी आयत आहे कल हरगिज़ इहो न आहे तुते वसजुद वक़्तरे हाणे हिते वाह वाह आई आहे तुते माना माना हुनजो चयो मञ हिते चयो आहे ला तुते हुनजो चयो न मञ हुननि जो रस्तो पंहिंजो आहे वसजुद ऐं सिजदो कर वक़्त तरे ऐं वेझो थी अलाह खे वेझो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभी नबी बि हुया असांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हुया पर अलाह पाक हिते असांखे बि हिदायत थी मिले अलाह पाक जे जेके वेझो थियणो आहे त सिधे में थियणो आहे अलाह पाक असांखे उहे सिधा नसीब करे जेके असां ख़ालिस अलाह लाइ कयूं ऐं उहे सिधा कयूं जंहिंमें अलाह से असां वेझो थियूं अलाह असांजे वेझो ऑलरेडी आहे असां बि कुझु सुरऊं असां बि कुझु अलाह ॾे वेझो थियूं इंशाअल्लाह ताला दुआ था कयूं इन शर्त असां पाक अलाह पाक खे हिते सिधो लाज़िम थींदो असां कंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं दुआ था कयूं बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम हाणे असां से खुतबा जुमे जा ॿुधंदा आहियूं 50 साल थिया आहिनि कॾहिं माना सम्झी आहे भला हीअ आयत आहे सॉरी ही दुआ आहे हिन में माना पाण माना कढूं बारकल्लाहु ली बरकत ॾे बरकत ॾे अल्लाह ली मूंखे वलकुम ऐं अव्हांखे छा में फिल क़ुरान अज़ीम क़ुरान अज़ीम में माना क़ुरान अज़ीम जे सिखण में पढ़ियोसीं सिखियोसीं व नफ़अनी फ़ाइदो ॾे कंहिंखे नी मूंखे इहो सम्झणु खपे नी व नफ़ो ॾे कंहिंखे मूंखे व इय्याकुम ऐं अव्हांखे कंहिंमें बिल आयात हिननि आयतुनि माना आयत जे सिखण में पढ़ण में ॿुधण में व ज़िक्रिल हकीम हिन हिकमत वारे ज़िक्र में आमीन क़बूल फरमाए अल्लाह पाक दुआ आहे त अल्लाह पाक असांखे क़ुरान पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती त माफ़ फरमाए ऐं असां सभिनी ॾे हर तरह जो ख़ैर फरमाए अल्लाहुम्मा इन्नी असअलुकल अफ़्व वल आफ़िया फिद दुनिया वल आख़िरत अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन से Over to you, say, Riaz Sahab. Yeah. इहो थोरो आयत नंबर 14 ते वेंदो 14 ते आयत नंबर 14 ते 3-4 स्लाइड ऊपर ते हाँ से पोइ मां रिकॉर्डिंग बंदि थो कयां भले ॾिसूं सिखूं सभई हा थोरो 14 14 ही जेको अन्न आहे न अन्न जी अन्न ही सही आहे त ही जेको माना आहे सही माना आहे हाँ सही बात हा बेशक थींदो आहे इन ही अन्न आहे अन्न माना त मां सही ते ताई लिखियो आहे हा त सही आहे बिल्कुलु इहो सही आहे तव्हां हुनखे अचो पिया पंहिंजो बेशक न आहे इहो अन्न त सही आहे सही तव्हां एॾी करेक्शन कई आहे शुक्र ते मां वीडियो बंदि कई आहे हा न इहो बिल्कुलु अन्न माना जेको जीअं आहे न अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अन्न मुहम्मद इहो जेको आहे त आहे उहो ई चवंदा न त ॾिसो क़ुरान पाक जी माना में ग़लती हिन में 3-4 लफ़्ज़ जेके अथव अन्न इन ऐं इन में थोरो जेको आहे हिन में अन बि आहे 4 लफ़्ज़ जेके जो ख़्यालु करिणो आहे साईं उहो साईं हुनजो ईज़ी तरीक़ो इहो आहे त जिते ज़बर ईंदी उहो ताई हा पुट खे सभिनो पवंदो 4 हिनजे अन्न इन ऐं अन 4 मां वटि लिखियल आहिनि उहे मां इंशाल्लाह शेयर कंदुसि हा उन्हनि खे बाक़ाइदा थोरो गौर ॾियणो पवंदो अलहमदिल्ला थोरो करे माण्हू सिखे थो साईं अलहमदिल्ला साईं पर तव्हांजी महिरबानी हिते मां लिखियो ताई आहे पर बेशक बाजो बेशक ना त सही आहे बिल्कुलु सही आहे वाह जो सही नोट कयो आहे तव्हां थैंक यू सो मच दुनिया जो सिलसिलो बि थो हले से माण्हू सिखे थो पियो अलहमदिल्ला मूंखे वर्ड थोरो तकलीफ़ आहे पर मां हिनखे थोरो वजी चङी तरह सम्झी वियो हाणे ही छा थो मतिलबु थिए हिते हा हिन जो सही सवलो तरीक़ो इहो आहे त ही जेके माना ज़बर वारा आहिनि न अन्न या अन ॿई ज़बर वारा उन जो मतिलबु आहे त ऐं जेको ज़ेर वारा आहिनि उन में हिकिड़ो आहे इन माना
जेकॾहिं इन माना से इन ला मुसाबिरीन इंशाअल्लाह इन माना अगर इन जेको आहे उहा बेशक आहे ओ एग्जैक्टली बिल्कुल ठीक मथे लिखियल आहे इन इहो मथे जेकॾहिं इन अराई त इन ही जेकॾहिं आहे हा जेकॾहिं अगर इहो जेकॾहिं अथव अगर हा ही ज़बर वारो ता हा इहो त आहे ऐं जेको इन अलावा इन जज़म सां हेठां ज़ेर हुन ते तशदीद इहो बेशक आहे इन अल्लाह मुसाबिरीन बेशक सही बिल्कुल थैंक यू सो मच जज़ाकल्लाह फी दुनिया मेहरबानी तमाम मेहरबानी थैंक यू वेलकम जज़ाकल्लाह सर जज़ाकल्लाह